पोखणू अथई त पोख न त वींदई मुद चढ़ी, जॾहिं लुणंदो सारो लोक तूं सिकंदे हिकिड़े संग लाइ। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां शहज़ाद उमरानी। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल शहज़ाद उमरानी ऑफिशियल। नाज़रीन, हिकिड़े बादशाह पंहिंजा 3 वज़ीर घुराया। टिनी वज़ीरनि खे 3 थेला ॾिनी हथ में ऐं मुख़्तलिफ़ बाग़नि ॾे उन्हनि खे मोकिलियईं त मुंहिंजे लाइ पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ कुझु खणी अचो। उहे 3 वज़ीर पंहिंजे मुख़्तलिफ़ बाग़नि में मुख़्तलिफ़ सोच खणी हाणे बादशाह खे राज़ी करण लाइ हर को पंहिंजे दिलि में तमन्ना रखी वेठो आहे। जेको पहिरियों वज़ीर हो उन सोचियो त बादशाह लाइ ताज़ा फ्रूट, ताज़ा फल ऐं जेके बि शयूं सुठियूं सुठियूं आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा फल खणी वञा त जीअं बादशाह राज़ी थी पए ऐं मुंहिंजो अंदाज़ उनखे पसंदि अचे। ऐं जेको ॿियो वज़ीर हुयो उन छा कयो, जो हेठां किना फिथल कचा मेवा विझी मथां सुठा 2-3 चंद फ्रूट विझी थेलो भरे वापसि वियो। ऐं टियों जेको वज़ीर हुयो उहो सफ़ा टोटरी हुयो। उन चयो त हाणे बादशाह असांजा थेला ॾिसंदो त कोन, उनजो ध्यानु हूंदो त सिर्फ़ु थेला भरियल आहिनि। उन्हनि छा कयो, जो गाह पठो सॼो साओ सुको विझी थेले खे गंढ ॾेई खणी आयो। सुबुह जो टिनी वज़ीरनि जी हाज़िरी बादशाह वटि थी। बादशाह थेले खोलण खां अॻु में ई हुकुम ॾेई छॾियो त टिनी खे अलॻि अलॻि मुख़्तलिफ़ जेलनि में ऐं धार हिननि खे वञी 1 महीने लाइ बंदि कयो। नाज़रीन, 3 ॼणा अलॻि जेलनि में वञी बंदि थिया। हाणे हिननि जो इम्तिहान शुरू थो थिए। उन्हनि जो खाधो पीतो उते जेल में न हुयो। पहिरें वज़ीर वटि सुठा फ्रूट फल हुया, उहो पंहिंजो आराम सां महीनो कढी वियो। ऐं जेको ॿियो वज़ीर हुयो उन वटि त हाणे शुरू में त 2-3 ॾींहं जेके सुठा फ्रूट फल हुया उहे खाधई, सुठो हुनजो टाइम पास थियो। ऐं पोयनि ॾींहंनि में जॾहिं कचा फ्रूट ऐं किना फिथल फ्रूट जॾहिं खाइण शुरू कयईं बुख खां, त उहो बीमार थी वियो। ऐं जेको 3 वज़ीर हो उन्हनि वटि त खाइण लाइ कुझु कोन हो, उहो 4 ॾींहंनि अंदरि फ़ौत थी वियो। नाज़रीन, हिन सॼे कहाणी मां असांखे नसीहत इहा थी मिले त असां पंहिंजे लाइ जेके अलाह पाक असांखे जेके नेमतनि जूं जेके थेलियूं ॾिनियूं आहिनि, असां उन में छा भरियो आहे। जॾहिं अलाह पाक जो सॾु थींदो, बादशाह जो जॾहिं हुकुम थींदो, क़ब्र लाइ वञण लाइ थींदो, त असां छा खणी वेंदासीं। असां वटि त को बि अहिड़ो समर कोन्हे, उहा थेली असांजी उअं ई ख़ाली लॻी पई आहे। असांखे घुरिजे त असां बि पंहिंजे जेके बि असां हिन माहौल में आया आहियूं, हिन महिल असां हयात आहियूं, असांखे सेहतमंद आहियूं, त असां पंहिंजे लाइ सभु कुझु करे सघूं था। सुठा अमाल, सुठियूं नेकियूं खणी थेली भरे आसानी सां वञी सघूं था। पर जे अगरि असां वटि असांजी थेली ख़ाली हूंदी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे वॾे नुक़सान खे मुंहुं ॾियणो पवंदो। तव्हां अगरि मुंहिंजी ॻाल्हि खां मुतफ़िक़ आहियो त पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कजो। मुंहिंजो यूट्यूब चैनल शहज़ाद उमरानी ऑफिशियल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज शहज़ाद उमरानी ऑफिशियल खे फॉलो कंदा।